नाज़रीन, लाड़काणे वेझो आरिजा मां सोशल वर्कर अली बख़्श उमरानी इन ख़बर जा तफ़सील उमाणिया आहिनि त आरिजा रोड जी तामीर में वॾी बदउनवानीअ जो इंकशाफ़ थियो आहे। अवाम जे पैसनि ते धाड़ो लॻो पियो वञे। आरिजा रोड तां गुज़रंदे हिकु अफ़सोसनाक मंज़र साम्हूं आयो आहे, जंहिंमें रोड जी तामीर में इंतिहा दर्जे जो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। सोशल वर्कर जेको असांजो आहे अली बख़्श उमरानी, उनजो चवणु इहो आहे त मां जॾहिं रोड तां गुज़र कयुमि त मूंखे महसूसु थियो त हिन रोड ते इंतिहा दर्जे जो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। हिन रोड में जेको अवामी जाननि सां खेॾणु बराबरि आहे। ॿुधण में पियो अचे त ठेकेदार रोड जी बजट जा समूरा पैसा अॻुवाट ई हड़प करे वियो आहे। हाणे सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरी करण लाइ घटि मयार जो मटीरियल इस्तेमालु करे मिड़ई खाना पूरी करे कमु कढी रहियो आहे। हीउ रोड चंद ॾींहं अंदरि ॿीहर टुटी वञण जो मुकमल ख़दशो मौजूदु आहे, जंहिंजो नुक़सानु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम खे थींदो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो, ख़ासि करे एंटी करप्शन ऐं महकमा वर्क्स एंड सर्विसिस खां, त हिन मामले जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं ठेकेदार जो लाइसेंस रद्द करे रोड जे मयारी जेका तामीरात कराई वञे ऐं शफ़ाफ़ जांच कई वञे। जी नाज़रीन, इहा अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त लाड़काणे वेझो आरिजा रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमालु करण जो जेका इंकशाफ़ थियो आहे, वॾी बदनवानी कई पई वञे। आरिजा रोड जेको तामीरात जे हवाले सां नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे, इन सां अवामी जाननि जो नुक़सान जो अंदेशो आहे। अवामी जाननि सां खेॾियो पियो वञे नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे। हीउ रोड जेको आहे 2 ॾींहं बि न हलंदो, हीउ रोड वरी उखड़ी वेंदो।